अस्सलाम वालेकुम संगत मैं जवाद अहमद इंतजार रखते पे मेरे यूट्यूब चैनल जेडी सिंधी उम्मीद करेंदा तो सभी ठीक ठाक हो संगत हिले मां वेंदा पे आहियां कब्रिस्तान दुआ मंगण हिले मां पुजी आहियां कब्रिस्तान हिले इथों ही चाती से सिल सिल ते ॾाढी मिट्टी आई सफ़ा हिले इथां चायूं फटे ते नलका लॻल इथां ही धोंदे पियूं सिल को सफ़ा मिट्टी बिट्टी ला छड़ियासीं हिले मां तुरबत ते न ये ॼाल दे पन्ना लाइ थोड़ी मिट्टी सेट पिया करेंदा आहियां हिले ॼाल दे पन्ना दे मथों हली सिल को सेट पिया करेंदे आहियूं हिले सिल बिल सेट कर हुण कुल शरीफ पिया पढ़दा आहियां अल्लाह साईं मेरे प्यो दी मग़फ़िरत फरमावे।